अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो अब्दुल्ला मल्ला और मवाली नंबर 1। मां हिन वक़्तु सॼी संगत सां गॾु बीठो आहियां। मूंसां गॾु हिन पासे खां बीठो आहे साईं मां सोतली सूबेदार खादम हुसैन थईम लखन करोड़ न केस दाल गुन चाह न पानी न बीड़ी न सिगरेट। ऐं हिन जे पासे में असांजो ॿियो दोस्त बीठो आहे मोहतरम साईं मां नियाज़ मल्ला। अॼुकल्ह बेरोज़गारी आहे, मूंखे पुलिस वठी आई आहे, ॿियो मिड़ई ख़ैर। ऐं साईं जे पासे में वेठो आहे जमादार जाड़ो उर्फ़ वॾो राड़ो फुरे नाश करे छॾींदोमांव, ॻाल्हि न सिधी। ऐं असांजे हिन चैनल जो जेको रोशन स्टूडियो आहे हुनजो मालिक यानी छा हूंदो आहे इहो ऑनर प्रोड्यूसर रोशन साहब बज़ार ख़ुदि पाण बीठो आहे। ऐं असां हीअ वीडियो रिकॉर्ड पिया कयूं ऐं इनशा ताला अहिड़े सुठियूं वीडियो रिकॉर्ड कंदासीं जेके पंहिंजे चैनल ते रखंदासीं। तव्हां ज़रूरु ॾिसिजो, सब्सक्राइब कजो, बटण खे बि दॿाइजो त जीअं घंटी वॼे ऐं घंटी विझण खां पोइ ऑटोमेटिक जेके बि असांजी वीडियोस तव्हांजे चैनल ते ऑटोमेटिक अची वेंदियूं ऐं तव्हां ॾिसण यादि रखिजो रोशन स्टूडियो उनखे छा कंदा आहिनि उहो सब्सक्राइब कजो ऐं हुनखे घंटी खे बजाइजो टिन 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 कंदा माण्हू सुठा था लॻनि, कंदा सब्सक्राइब। महिरबानी दोस्त, महिरबानी, लख थोरा कंदा।